अस्सलाम वालेकुम आरबीएस बिजनेस रिसर्च एकेडमी में तव्हां सभिनी खे मां हरीका चवां थो। अॼु हिन वीडियो में डिस्कस कंदासीं फॉर्मेटिव वेरिएबल छा हूंदा आहिनि। हिन खां अॻु में का वीडियो नंबर 4 में मां डिस्कस कयो रिफ्लेक्टिव वेरिएबल छा हुयो। मुंहिंजे तौर ते असां मुंहिंजी कोशिशि इहा आहे त सभ खां पहिरियों जेके थ्योरिटिकल जेके शयूं आहिनि उहो डिस्कस कजनि त जीअं जॾहिं तव्हां स्मार्ट पीएलएस में तव्हां प्रैक्टिकली तव्हां शयुनि खे जेको आहे सम्झण जी कोशिशि कयो तव्हांखे पोयां थ्योरिटिकल जेके कंसेप्ट्स आहिनि उहे तव्हांजी ज़हन में क्लियर हुजनि त पोइ तव्हां छा थींदी जेको तव्हां करे रहिया आहियो उहा ख़बर पइजी वेंदी ऐं जेको रिज़ल्ट अचे थो उनखे बि तव्हां बाआसानी सम्झी सघंदव। सो इन जेके 5-6 जेके मुंहिंजूं जेके नज़रियाती या कॉन्सेप्चुअल वीडियोस आहिनि इन जो मक़सदु इहो ई आहे त बाआसानी तव्हां थ्योरीज़ खे यानी प्रैक्टिकल जेके शयूं खे सम्झी सघो। इन हवाले खां ही वीडियो नंबर 5 आहे ऐं जेका मुंहिंजी वीडियो नंबर 6 बि अवेलेबल आहे जेका आहे स्ट्रक्चरल मॉडल ते। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्शुमरो आहे ऐं मां शाबती सां ताल्लुक़ रखां थो। हिन में दोस्तो ही मुंहिंजो सर्टिफिकेट आहे जेको मूं हासिल कयो स्मार्ट पीएलएस एकेडमी मां, जंहिंमें ही पूरा 9 कोर्स मूं पूरा कया जिन नतीजे मूंखे ही पंहिंजो सर्टिफिकेट मिलियो ऐं हाणे मां स्मार्ट पीएलएस एकेडमी सर्टिफाइड ट्रेनर भी आहियां। अच्छा दोस्तों ही आहे मॉडल एलिमेंट जेके मां डिस्कस कयो आहे सही तरीक़े पूरी तरीक़े सां वीडियो नंबर 4 में यानी लेटिन तव्हांजे रिफ्लेक्टिव वीडियो में। पर बहरहाल इन जी ज़रूरत हिते बि आहे जेका डिस्कस करण जी त जीअं असां बाआसानी सम्झी सघूं त फॉर्मेटिव मॉडल में असां कीअं मदद अचो पोइ उनखे मुख़्तसर अंदाज़ में सम्झूं त हिते ॿिए तौर ते असां वटि जेके शयूं आहिनि उहे असां वटि ॿ आहिनि। पूरे असां वटि मेजरमेंट मॉडल आहे ऐं मेजरमेंट मॉडल जी ॻाल्हि कंदे असांजा वटि 2 हिसा आहिनि फॉर्मेटिव ऐं रिफ्लेक्टिव। रिफ्लेक्टिव अॻु में डिस्कस थी चुको आहे ऐं ही फॉर्मेटिव हिन वक़्तु असां डिस्कस करे रहिया आहियूं ऐं ही जेके अंदरि आहिनि ही असांजा इंडिकेटर्स आहिनि। ही रिफ्लेक्टिव मॉडल जा आहिनि ऐं ही फॉर्मेटिव मॉडल जा आहिनि ऐं ही फॉर्मेटिव मॉडल जा इंडिकेटर्स आहिनि। जॾहिं फॉर्मेटिव हूंदो त असां उनखे आउटर वेट्स चऊं था। आउटर वेट जो मक़सदु जेको वो ईअं सम्झो त ही जेको एरो आहे हिन एरो जो इम्पैक्ट तव्हांजो आहे x21 जो इम्पैक्ट x/2 ते जेको बि हूंदो असां उनखे आउटर वेट्स या सिंपली अंदरि असां उनखे वेट चऊं था ऐं साॻियो ई जेको आहे त इम्पैक्ट x11 जो खां वठी x30 ते जेको बि हिनजो इम्पैक्ट आहे y1 ते असां उनखे लोडिंग तव्हांजी ॾिसे असां उनखे लोडिंग चऊं था। त इहो बुनियादी फ़र्क़ु आहे वेट ऐं लोडिंग जो। ऐं ही जेके असांजा टे आहिनि इहे असांजा इंडिकेटर बि असां हिनखे चऊं था, आइटम बि चऊं था, मैनिफेस्ट वेरिएबल बि असां हिनखे चऊं था। ऐं उन खां ही असांजो थियो मेजरमेंट मॉडल। असांजो आहे स्ट्रक्चरल मॉडल। ही असांजो स्ट्रक्चरल मॉडल आहे जंहिंमें असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त असां जेको डिपेंडेंट वेरिएबल y1 जो उनजो इम्पैक्ट डिपेंडेंट वेरिएबल y3 ते केतिरो आहे इनखे मुहैया करण लाइ असां स्ट्रक्चरल मॉडल जेको आहे उहो ठाहींदा आहियूं। वीडियो नंबर 6 ते स्ट्रक्चरल मॉडल ते आहे जेका तव्हांखे टाइम मिले त तव्हां उहा बि ॾिसी सघो था। ऐं तंहिंखां पोइ असां डिस्कस कंदासीं ही असां वटि 2 क़िस्म जा असां वटि लेटिन वेरिएबल आहे फॉर्मेटिव तव्हां जेको आहे हिन वक़्तु ऐं ॿियो आहे रिफ्लेक्टिव। रिफ्लेक्टिव ते वीडियो नंबर 3 में डिस्कस कयो आहे ऐं 4 ऐं फॉर्मेटिव हिन वक़्तु डिस्कस करे रहिया आहियूं। बुनियादी फ़र्क़ु जेको आहे असां जेको कंस्ट्रक्ट जो नालो आहे असांजो आहे सैटिस्फैक्शन विद मॉडल। हाणे मुंहिंजे रिफ्लेक्टिव जी ॻाल्हि कंदासीं त असां उन में हिकिड़ी शइ जे बारे में असां बार बार पुछंदा आहियूं। जेका बि हिकिड़ी शइ आहे असां हाणे मिसाल हाउ माना तव्हां फीलिंग हिन होटल में छा आहिनि, तव्हां केतिरो बहितरु महसूसु कयो था। त इहो जेको आहे बार बार तव्हांजे लाइ उहा साॻी शइ मुख़्तलिफ़ तरीक़े सां तव्हां खां पुछी वञे त इनखे असां रिफ्लेक्टिव चऊं था। ऐं जॾहिं असां फॉर्मेटिव चवंदासीं त हुन होटल जे मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। मिसाल उनजो इक्विपमेंट आहे, उनजो साइलेंस ख़ामोशी केतिरी आहे या उन में जेको आहे सो एरिया केतिरी जेका जा माण्हू जेके एम्प्लॉई आहिनि उहे केतिरा सुठा आहिनि ऐं सर्विस जी क्वालिटी केतिरी आहे, खाधे जी क्वालिटी केतिरी आहे। इहे 5-6 शयूं असां जेके मुख़्तलिफ़ जेके ॿिए खां असां उनखे फॉर्मेटिव चऊं था। ॿियो फ़र्क़ु जेको आहे इहे सभु शयूं मिलाए करे हिकिड़ो कंस्ट्रक्ट ठाहींदा आहिनि ऐं रिफ्लेक्टिव में हिकिड़ो कंस्ट्रक्ट जेको मुश्तमिल हूंदो आहे हिन मुख़्तलिफ़ साॻियुनि शयुनि ते। त इहो बुनियादी फ़र्क़ु आहे असांजो फॉर्मेटिव ऐं रिफ्लेक्टिव मेजरमेंट मॉडल में। अच्छा ही असांजो जेको तव्हां ॾिसी रहिया हीउ असांजो हिकिड़ो फॉर्मेटिव मॉडल आहे। अच्छा हाणे हिन में आहे त असां अक्सर ईअं थींदो आहे त रिसर्चर जेके रिफ्लेक्टिव मेजरमेंट मॉडल जेके टूल्स आहिनि उहे अप्लाई कंदा आहिनि फॉर्मेटिव मेजरमेंट मॉडल ते, जेको बिल्कुलु ग़लति आहे छो जो इन सां रिज़ल्ट्स मुख़्तलिफ़ मिलंदा आहिनि। हाणे छो जो रिफ्लेक्टिव मेजरमेंट मॉडल जा टूल्स मुख़्तलिफ़ आहिनि फॉर्मेटिव मेजरमेंट मॉडल खां, इन करे उहे हिक ॿिए जे मथां अप्लाई नथा करे सघजनि।
Formative indicators are assumed to be error free. इनमें कोई भी error न हूंदो आहे, हालांकि तव्हां जो जॾहिं ॻाल्हि कंदासीं रिफ्लेक्टिव त उन्हनि में अंदरि हिकिड़ो असांखे टूल error free उहे न हूंदा, उन मथां हिकिड़ो error trump हूंदो आहे। ऐं जॾहिं ॻाल्हि कंदासीं असां जेको आहे सो वैलिडिटी जी, छो जो असां लाइबिलिटी ऐं वैलिडिटी ॿई शयूं कंदा आहियूं, त असां फॉर्मेटिव में उनजी लाइबिलिटी कोन चेक कंदा आहियूं, असां रिफ्लेक्टिव में असां उनजी लाइबिलिटी चेक कंदा आहियूं। फॉर्मेटिव में असां उनजी कन्वर्जेंट and discriminability check कंदा आहियूं। हिते असां ॻाल्हि कयूं त हाणे format assessing convergent and discriminability using the criteria similar to those associated with the reflective is not meaningful। यानी असां जेका convergent and discriminability के tools आहिनि, criteria जेके असां उहो अप्लाई कंदासीं फॉर्मेटिव ते, त इहो बि ग़लति रहंदो, लेकिन फॉर्मेटिव जी जेका convergent and discriminatory खे चेक कंदा रिफ्लेक्टिव ते अप्लाई कंदासीं उहो बि ग़लति रहंदो। उनजे करे छो जो the format indicators and their weights, असां फॉर्मेटिव में असां इंडिकेटर उहे मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, हिकु इंडिकेटर ॿी इंडिकेटर खां मुख़्तलिफ़ हूंदो आहे। हिकिड़ो इंडिकेटर जी तव्हां ॾिसो था सर्विस इज़ गुड, पर्सन इज़ फ्रेंडली, यानी इहे ॿ इंडिकेटर हिक ॿिए खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। इन जे विच में या त तमामु थोरो कोरिलेशन हूंदो आहे या नेगेटिव कोरिलेशन, या अक्सर में कोरिलेशन न हूंदो आहे। पर तव्हांजे फॉर्मेटिव रिफ्लेक्टिव में उन जेके इंडिकेटर उहो साॻी ॻाल्हि हिक हिक इंडिकेटर में पुछंदा आहियूं, ऐं अक्सर काथे तमामु सुठो कोरिलेशन उनजे विच में हूंदो आहे। हाणे the notion, this notion especially holds for be the same. The which assume the format indicator fully capture the content domain. जो domain होता है इस construct उनकी पूरी तरीके से वो capture करना है, यानी उनके हर एक जो aspect है उनके बारे में उनमें सवाल या उनमें indicator होतो आहे। Statistical evaluation जेका आहे उहा डायरेक्टली असां फॉर्मेटिव जी मेजरमेंट ते ऐं मेजरमेंट जी फॉर्मेटिव नथा अप्लाई करे सघूं, छो जो रिफ्लेक्टिव में असांजो कोरिलेशन हाई हूंदो आहे, फॉर्मेटिव में असांजो कोरिलेशन इंडिकेटर जे विच में या त हूंदो न आहे, या हूंदो आहे त नेगेटिव हूंदो आहे, या तमामु घटि हूंदो आहे। अच्छा, हाणे छा कंदा आहियूं त असां इंस्टेड इन बदिरां रिसर्च शुड फोकस कंटेंट वैलिडिटी, यानी जेको कंटेंट जेको तव्हांजो फॉर्मेटिव कंस्ट्रक्ट है उनकी वैलिडिटी की चेक कंदा आहियूं, लाइबिलिटी की चेक कोन कंदा आहियूं। ठीक है, उन खां पोइ ही असांजा टूल्स आहिनि जेके असां मां डिस्कस कया, अॻिनी वीडियो में मां डिस्कस चुको आहियां त असांखे जेको आहे एवोल्यूशन ऑफ द मेजरमेंट मॉडल, जंहिंजा ॿ हिसा आहिनि, रिफ्लेक्टिव तव्हां अॻिनी पढ़ी आया आहियो, ऐं फॉर्मेटिव। रिफ्लेक्टिव में जंहिंखे मय्यर करण जे लाइ असां वटि ही 4 टूल्स आहिनि, ठीकु आहे, ऐं फॉर्मेटिव में खे मय्यर करण सां वटि 3 टूल्स आहिनि। हाणे फॉर्मेटिव मेजरमेंट मॉडल या टूल्स रिफ्लेक्टिव मेजरमेंट मॉडल पे नथा अप्लाई करे सघूं, ऐं वाइस वर्सा, यानी हू उन मथां अप्लाई कोन था करे सघूं, छो इहे मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। ऐं जेको 6 नंबर वीडियो आहे जंहिंमें मां डिस्कस कयो आहे स्ट्रक्चरल मॉडल जा खे एवोल्यूट करण जा टूल्स कहिड़ा आहिनि, ऐं ही टूल्स अव्हांजे साम्हूं उहे ही टूल्स आहिनि उनखे मय्यर करण जा। ऐं तंहिंखां पोइ असां ॻाल्हि कंदासीं त असां जेकी 3 स्टेप्स आहिनि इन जी मेजरमेंट मॉडल खे, यानी फॉर्मेटिव मेजरमेंट मॉडल खे मय्यर करण जा असां 3 स्टेप्स आहिनि, ऐं हीअ असांजे साम्हूं आहे। इहे 3 स्टेप्स मां खयां आहिनि, हीअ असांजो किताबु आहे जंहिंजी पेज नंबर 101 ते इहो साॻियो ई जेको असांजो इमेज आहे स्टेप उते उहे ॾिनल आहिनि। तंहिंखां पोइ पहिरियों स्टेप आहे त कन्वर्जेंट वैलिडिटी असां चेक कंदा आहियूं फॉर्मेटिव मेजरमेंट मॉडल जी। हाणे उन में असां छा कंदासीं, सभ खां पहिरियों असां चेक कंदासीं कन्वर्जेंट वैलिडिटी। त डिस्क्रिमिनेंट ऐं कन्वर्जेंट वैलिडिटी इहे 2 पार्ट आहिनि कंस्ट्रक्ट जी वैलिडिटी चेक करण जा, यानी असां वटि कंस्ट्रक्ट खे चेक करण जी असांजी चेक कंदा आहियूं उनजी लाइबिलिटी जेका रिफ्लेक्टिव में कंदा आहियूं, ऐं वैलिडिटी बि असां उन में कंदा आहियूं जंहिं में असां डिस्क्रिमिनेंट अप्लाई कंदा आहियूं। ऐं हिन में असां यानी तव्हांजी फॉर्मेटिव में असां उन जी सिर्फ़ वैलिडिटी की चेक कंदा आहियूं, जेका कन्वर्जेंट वैलिडिटी चेक कंदा आहियूं। उन खां पोइ आहे कंस्ट्रक्ट वैलिडिटी, असां इन करे चेक कंदा आहियूं त डिसाइड तो जंहिं मक़सद लाइ इहो कंस्ट्रक्ट ठाहियो वियो आहे छा उहो उन शइ खे मय्यर प्रॉपरली करे थो या नथो करे। इन जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे त जीअं इंटेलिजेंस आहे, यानी कंहिं शइ कंहिं माण्हू जी होशियार, ऐं उन लाइ तव्हां मुख़्तलिफ़ टूल्स ठाहिया, छा इहे टूल इंटेलिजेंस खे सही तरीक़े सां मय्यर कनि था या न। ठीकु आहे, इन जो अल्टरनेटिव तव्हां ॾिसंदव त हीअ असां वटि आहे पर्सनैलिटी। हाणे हीअ पर्सनैलिटी आहे जंहिंजा मुख़्तलिफ़ 5 डायमेंशन्स आहिनि। हाणे छा इहे 5 डायमेंशन इन पर्सनैलिटी खे सही तरीक़े सां मय्यर कनि था या नथा कनि, इन शइ जो जवाबु असांखे कन्वर्जेंट वैलिडिटी मां ख़बर पइजी वेंदी। ऐं उन खां पोइ आहे त बी द सेम रिज़ल्ट्स फॉर्मेटिव मॉडल्स इन्वॉल्व। हाणे फॉर्मेटिव मॉडल जी जेके असेस करण जे लाइ उन में जेको पहिरीं शइ इन्वॉल्व आहे उहा आहे कन्वर्जेंट वैलिडिटी।
हाणे उहा कन्वर्जेबिलिटी जो हिकु डेफिनेशन छा आहे त इहा द कंस्ट्रक्ट that are expected to be related are in fact related, यानी ही जेके असां उम्मीद माना आहे त ही पाण में इन जो रिलेशन जोड़ घणो ज़रूर हूंदे छा ई हिक ॿिए सां रिलेटेड आहिनि या न आहिनि इन शइ खे चेक कंदा आहियूं असां कन्वर्जेंट वैलिडिटी जे ज़रिए सां ऐं इन ॿी डेफिनेशन तव्हां ॾिसी रहिया आहियो उहा आहे त कन्वर्जेंट वैलिडिटी इज द एक्सटेंट टू व्हिच यानी केतिरी हद ताईं Meyer correlates positively, यानी हिकिड़ो इंडिकेटर मिसाल ही जो ओपिननेस आहे इहो कोरिलेट करे रहियो आहे तव्हांजे ॿिए इंडिकेटर सां थी सघे थो उहो तव्हांजो एग्रीबलनेस हुजे न्यूरोटॉक्सिज्म हुजे कंस्ट्रक्ट इनखे केतिरो उन सां रिलेट करे थो कोई उन जे विच में कोरिलेशन आहे ऐं ख़ासि तौर जॾहिं ॻाल्हि कंदासीं रिफ्लेक्टिव जी छो जॾहिं असांजो ओपिननेस में असां वेंदासीं ही जेको ओपिननेस जो कंस्ट्रक्ट आहे इनजो ही जेको कंस्ट्रक्ट पूरो आहे ही असांजो फर्स्ट ऑर्डर कंस्ट्रक्ट है जेके सेकंड ऑर्डर में असां वेंदासीं त सेकंड ऑर्डर जो मक़सदु आहे हिन जे मथां हिन जा बि कुझु इंडिकेटर्स हूंदा हिन जा बि कुझु इंडिकेटर्स इन पंजनी जा मुख़्तलिफ़ इंडिकेटर्स इनखे असां सेकंड ऑर्डर असां इनखे चऊं था उहो सेकंड ऑर्डर जेके इंडिकेटर्स आहिनि उहो रिफ्लेक्टिव थी सघे थो ठीकु आहे ओपिननेस जेको असांजो हिन में रिफ्लेक्टिव आहे ऐं जेको ही पर्सनैलिटी जो डैमेज यानी जो डैमेज ओपिननेस ख़ुदि इहो फॉर्मेटिव आहे पर इन जे अंदरि जेके आइटम आहिनि उहे रिफ्लेक्टिव आहिनि यानी इन जो इम्पैक्ट सां इन चेक कंदासीं रिफ्लेक्टिव सां त उन जे विच में को कोरिलेशन आहे या न आहे असां इन शइ खे चेक कंदा आहियूं असां पंहिंजे कन्वर्जेंट वैलिडिटी जे अंदरि तंहिंखां पोइ आहे त hence when evaluating the formative measurement model we have to test whether the formative measurement model is highly correlated with a reflective measure यानी उहो highly correlated आहे पंहिंजे reflective measure सां या न इन शइ खे असां चेक कंदा आहियूं जी तव्हां हिते मॉडल में ॾिसी रहिया आहियो इहो साॻियो पर्सनैलिटी मॉडल जंहिंमें जेको फर्स्ट ऑर्डर में असांजो ओपिननेस आहे ओपिननेस जा तव्हां आइटम ॾिसी रहिया आहियो छा इन ओपिननेस जो ख़ुदि जो कंस्ट्रक्ट आहे इहो ओपिननेस जे जेको रिफ्लेक्टिव मेजर आहे जेके इन में आइटम इहे छा इन सां कंहिं सां को कोरिलेट करे थो या नथो करे जेकॾहिं हाई कोरिलेशन आहे त पोइ हिते जो मसइलो अची वञे रिडंडेंट यानी इहे ॿई कंहिं कम जा न आहिनि छो जो बेसिकली बोथ आर सेम हाँ इन हवाले खां इनखे जी मां ॻाल्हि कई त रिडंडेंसी एनालिसिस सां चवंदा आहियूं त जॾहिं तव्हांजे ॿिनि आइटम जे विच में हाई कोरिलेशन आहे त इहे ॿई आइटम रिडंडेंट थी विया पोइ हिकिड़ो आइटम तव्हां डिलीट करे छॾियो या उनखे एनालिसिस में अंदरि अञा आणियो रिडंडेंसी जेको उहो निकितो आहे फ्रॉम द इंफॉर्मेशन इज मॉडल बीइंग रिडंडेंट ठीकु आहे मॉडल तव्हांजो माना बेकार आहे फुज़ूल आहे in the sense में that it is included in the formative construct and again in the reflective यानी वो formative में भी आहे ऐं वरी reflective में भी आहे तो इन वाले का इहो आइटम जेको आहे उहो रिडंडेंट आहे इहो इनखे तव्हां ख़तमु करे छॾियो हाणे असां वधीक छा कंदा आहियूं त फर्दरमोर एस्टेब्लिश रिफ्लेक्टिव मेजरमेंट मॉडल असां इस्तेमालु कंदा आहियूं हाणे एस्टेब्लिश रिफ्लेक्टिव मेजरमेंट मॉडल असां उनखे या मॉडल एस्टेब्लिश मॉडल खे चवंदा आहियूं जेके हिकु वॾे अरसे खां रिसर्चर वो उनखे इस्तेमालु कनि था उनजी वैलिडिटी बि इस्टेब्लिश्ड आहे ऐं उनजी जेका रिलायबिलिटी बि इस्टेब्लिश्ड आहे उन में हिकिड़ो आहे जीअं पर्सनैलिटी जो आहे या सर्विस क्वालिटी मॉडल आहे जेको तमामु वॾे अरसे खां 1980 खां इहो इस्तेमालु थिए थो अहिड़े क़िस्म जा जेके कंस्ट्रक्ट आहिनि इहे हिनजी वैलिडिटी ऐं जेको आहे रिलायबिलिटी वेल इस्टेब्लिश्ड आहे उन में को मसइलो कोन्हे लेकिन अहिड़े क़िस्म जो रिफ्लेक्टिव मेजरमेंट तव्हांखे अवेलेबल न आहे जंहिंसां तव्हां उनखे कंपेयर कयो त पोइ असांजी नतीजे में असां सिंगल आइटम या ग्लोबल हिकिड़ो सिंगल आइटम खणंदा आहियूं मुंहिंजी मिसाल तव्हांजे साम्हूं आहे त जंहिंमें तव्हांजी ही मिसाल आहे त प्लीज़ असेस द एक्सटेंट टू व्हिच द कंपनी एक्ट्स जेका कभी कंपनी आहे सोशली कॉन्शियस वे इन सोशली कॉन्शियस वे या उहो मुआशरे लाइ बहितर जेका मुआशरे जी बहिराई बहितरी जे लाइ उहा जेका को कमु करे रही आहे कंपनी या न हाणे इन में असांजो आहे 0 बिल्कुल भी न कर रही है ऐं 10 मुकम्मल तौर ते करे रही आहे हाणे हिकिड़ो ई सवाल जो इन जे अगेंस्ट में असां वटि वरी मुख़्तलिफ़ ही सवाल आहिनि या त इहो हिकिड़ो सवाल पुछो या ही सवाल पुछो हाणे असां कंपेयर कंदासीं त मल्टी जेके असांजा आइटम आहिनि उहो रखूं या सिंगल आइटम रखूं ॿिन्ही विच में बहितर कहिड़ो आहे त दोस्त ॿिन्ही विच में तव्हां ॿई रखी सघो त मल्टी आइटम बि रखी सघो त सिंगल आइटम इन जे रिज़ल्ट्स में को ख़ासि फ़र्क़ु कोन ईंदो इन जो कीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त असां वटि आहे फॉर्मेटिव मेजरमेंट मॉडल्स जेको आहे उनजो ही आहे ऐं जो ही उनजो हिकिड़ो सिंगल आइटम आहे या जंहिंखे असां ग्लोबल सिंगल आइटम चऊं था इन जे विच में जेको रिलेशनशिप हुजे उहो 0.7 खां मथे इन जे बराबरि इन खां मथे हुजे त बहितर आहे
अदरवाइज जेका कन्वर्जन वैलिडिटी हुआ एस्टेब्लिश कोन थी थे। इन जो मिसाल ही स्मार्ट पीडीसी जो नड़ो मॉडल है जैमें असो ही असो मुख्तलिफ आइटम्स आहिनि, मल्टी आइटम आहिनि जेको फॉर्मेटिव है, ही असो सिंगल या ग्लोबल है। इन विच में रिलेशनशिप है 0.87 यो असांजे इन 0.7 का मथे है। इन मकसद है इन विच में जो रिलेशन कन्वर्जन वैलिडिटी है वो एस्टेब्लिश है, वो है इन विच में। तंहिंखां पोइ वरी असांखे ही अची तो वञे त हिकिड़ो टेबल है। हाणे इन में तो शुड बी यूज मल्टी मई या ग्लोबल, ॿिन्ही मां कहिड़ो इस्तेमालु कयूं? ॿई इस्तेमालु करे सघो था, ॿिन्ही में रिज़ल्ट में कोई ख़ासि फ़र्क़ु कोन्हे। एग्जाम्पल है वैलिडेटिंग फॉर्मेटिव स्पेसिफिकेशन ऑफ सर्विस कल्चर मई। हाँ इन में ही असांजा एन नंबर ऑफ ऑब्जर्वेशन आहिनि, 100 आहे, 200 आहे। रेस्पोंडेंट भी असांखे चऊं था। एंड ग्लोबल आइटम जी जेको असांजो आहे उहो असांजो 0.77 यानी 0.7 खां मथे आहे। जेके असांजा रिफ्लेक्टिव जेके मईर आहिनि उनमें असां वटि जेके हिक खां वधीक आहिनि, इहे 7 ताईं बि आहे। तव्हां ॾिसो था त हेॾो 7 मल्टी आइटम, हेॾो सिंगल आइटम आहे। ॿिन्ही जी कन्वर्जन वैलिडिटी में को फ़र्क़ु कोन्हे, तक़रीबन साॻियो ई आहे। ऐं जी तव्हां नंबर ऑफ ऑब्जर्वेशन वधाईंदा था वञो तीअं तीअं कन्वर्जन वैलिडिटी ॿिन्ही में उहा घटि थी रही आहे। तव्हां ॾिसो हिन में आख़िर में ये 0.7 खां बिल्कुलु घटि आहे। त इन सूरत हाल में छा कजे? इन सूरत हाल में असांखे हिकिड़ी ही गाइडलाइन मिली रही आहे त ही गाइडलाइन आहे, ही रूल ऑफ थंब आहे। ठीकु आहे, हिकिड़ो रफ गाइडेंस आहे। ठीकु आहे, असां उनखे जेका नेशनल साइंस है जैमें मुख्तलिफ रूल्स आहिनि, प्रिंसिपल्स आहिनि, उन मां ॿुधाए। मिसाल H2 जो फार्मूलो आहे, हाइड्रोजन जो फार्मूला, मुख्तलिफ फार्मूला आहिनि, उहे कंदव त उहे थींदो न थींदो। हिन में ईअं न आहे। हिन में असां वटि जेके आहिनि से रूल ऑफ थंब आहिनि। कुझु रिसर्चर मिली करे चओ ही ठीकु आहे, ओके ठीकु आहे। इन हवाले खां त जेकॾहिं तव्हांजो सैंपल साइज़ वो काफ़ी वॾो आहे त 0.7 खां बि घटि थो थी वञे त को मसइलो कोन्हे। वो भी तव्हांजी का कन्वर्जन वैलिडिटी उहा एस्टेब्लिश थी वञे, पर सबबु शर्त इहो आहे त उनमें सैंपल साइज़ तव्हांजो वधीक हुजे। अच्छा, हिन में आहे फॉर्मेटिव मेजर की क्वालिटी खे कीअं चेक कजे? क्वालिटी काफ़ी वॾो इशू आहे। हाई कोरिलेशन एक्सेप्टेड न आहिनि फॉर्मेटिव। छो जो असां फॉर्मेटिव जो हिकिड़ो इंडिकेटर मुख़्तलिफ़ हिकिड़ी शइ खे मुख़्तलिफ़ शइ खे ॿियो ॿी खे टियों टी खे चोथी खे इन तरीक़े सां मुख़्तलिफ़ शयुनि खे मैयर कंदा आहिनि। इन जी ज़रूरी न आहे त उन में को हाई कोरिलेशन हुजे। ॿियो आहे जेकॾहिं उन में क्वालिटी ॿिनि इंडिकेटर जे विच में आहे त उहो कोरिलेशन जेको हाईली क्वालिटेड आहे, या ईअं खणी चऊं त उहो ट्विन आहे। लेकिन उन विच में क्वालिटी आहे त ही स्टैंडर्ड एरर खे वधाए छॾींदो आहे। जेको एक्चुअल स्टैंडर्ड एरर हुजे उनखे अञा घणो वधाए छॾींदो आहे। ऐं हीउ नतीजो इहो निकिरंदो आहे त जेके तव्हां इंडिकेटर्स आहिनि, जेके उनजो इंडिकेटर जेको वेट आहे उहो जेको आहे उनजा जेको बाइस्ड हूंदो आहे, ऐं या वरी उनजो साइन बि चेंज थी वेंदी आहे। इन करे क्वालिटी जो मसइलो जा इहे ॿ क्वालिटी हुजण जा इहे ॿ नुक़सान आहिनि। त इंडिकेटर मिसाल ही इंडिकेटर तव्हां ॾिसी रहिया आहियो त ही लिखियल बि आहे इंडिकेटर, त ही तव्हांजो इंडिकेटर X1 आहे ऐं ही इंडिकेटर X2 ऐं X1 आहे। त इन जी जेको जेका ही इन जा जेके ही आहे इन जो वेट, ही ॿई वेट आहिनि। हाणे ही जेको हिकिड़े में सौदा ही वेट बाइस्ड आहे, ही तमामु वधीक आहे। ऐं ॿिए में असांजो ही जेको आहे हिन में असांजी साइन चेंज थी वई आहे। छाजे करे? इन जे विच में जेको आहे X1 तव्हां ॾिसो था, ही X1 ऐं X2 जे विच में जेको रिलेशनशिप आहे उहो 0.68 आहे, माना 68% सिमिलर आहिनि। हालांकि ॿिनि जे विच में तव्हां Y1 X1 में तव्हां ॾिसंदो ही के आहिनि, इहे कोरिलेशन जा वैल्यूज़ तमामु घटि आहिनि इन जे मुक़ाबले में। सो इहे इशूज़ थींदा आहिनि जॾहिं तव्हांजे जेका इंडिकेटर जे विच में ख़ासि तौर ते मल्टी फॉर्मेटिव में जेको कोरिलेशन हाई हूंदो आहे। ऐं तंहिंखां पोइ आहे त कोरिलेशन क्वालिटी खे असां कीअं जज कीअं कयूं, असेस कीअं कयूं? त उन जो उहो असां असेस कंदा आहियूं वेरियंस इन्फ्लेशन फैक्टर, यानी हिकिड़ो वेरियंस यानी कंट्रीब्यूशन हिकु फैक्टर जो, हिकु इंडिकेटर जो फैक्टर ही इंडिकेटर आहे। इन जो कंट्रीब्यूशन केतिरो आहे तव्हांजे मॉडल में, उहो केतिरो इन्फ्लेट थियो आहे, उहो केतिरो वधी वियो आहे, माना गैर ज़रूरी तौर ते। मिसाल तव्हां हुकुड़ ॾिसो, हुकुड़े में तव्हां हवा भरींदा आहियो, नंढड़ो हुकुड़ वॾो थी वेंदो आहे, इहो इन्फ्लेट थी वेंदो आहे। त इहो कॉन्सेप्ट हिते बि अची थो वञे त इहो इंडिकेटर केतिरो ॿिए सां जेको आहे उनजी क्वालिटी अची थी वञे। हाणे इन जो कॉन्सेप्ट शायदि असां कीअं कंदासीं? असां कंदासीं रिग्रेस ईच इंडिकेटर with all other indicator in the same format। हाणे ही जेको हिकिड़ो इंडिकेटर असां हिनखे रिग्रेस कंदासीं, इन मथां ॿिनि सभिनी खे बि रिग्रेस कंदासीं,
उन खां पोइ जेको असांखे रिज़ल्ट मिलंदो उन इन्फ्लेशन VI ते चेक कंदासीं। हाणे उन जो ही फॉर्मूलो आहे VIF असां कीअं कढूं, ठीकु आहे। उन जो ही फॉर्मूलो मुताबिक़ असां हलंदासीं त ही असांजो रिग्रेस कयोसीं। असां वटि घणा असां 5 असां वटि इंडिकेटर आहिनि ऐं असांजा 5 इंडिकेटर तव्हां ॾिसो था इहे हिते आहिनि ऐं R स्क्वायर असांजी अची वई। R स्क्वायर असांजी हिते ज़रूरत आहे R स्क्वायर जी। R स्क्वायर 35% आहे ऐं उन खां पोइ असां हिन फॉर्मूले मुताबिक़ जॾहिं असां कढियोसीं त असांजी जेको वेरियंस इन्फ्लेशन फैक्टर या VI असांजो 1.56 निकितो, जेको असांजी रेंज जे अंदरि आहे। यानी इन जो मक़सदु आहे जेकॾहिं उहो 5 खां जेका VI 5 खां मथे आहे त यानी उहो प्रॉब्लम आहे। जेकॾहिं 3 खां मथे आहे त पोइ बि थोरो प्रॉब्लम आहे, पर 5 खां ओवरऑल घटि आहे त VIF जेको आहे सो कंहिं क़िस्म जो मसइलो न आहे ऐं उन में कंहिं बि क़िस्म का कोलिनियरिटी न आहे। इन हवाले खां तव्हां ॾिसो VIF हर हिकु फैक्टर जो ही निकितल आहे। हर हिकु फैक्टर जेको VIF आहे उहो असांजो जेको असांजो 5 थ्रेशोल्ड आहे, बिल्कुलु उन ते तमामु घटि आहे। यानी हिन घटि में घटि ही जेको मॉडल पूरो आहे, हिन मॉडल में असांजो कंहिं क़िस्म जी का बि कोलिनियरिटी जो इशू न आहे, छो इन VIF ते जेके बि आहिनि उहे असांजा 5 खां घटि आहिनि। अच्छा जी, हाणे ही आहे त कोलिनियरिटी हुजे त पोइ छा कजे, इन में छा करणु घुरिजे। उन में असांजो इहो आहे त असेस द लेवल ऑफ द कोलिनियरिटी इन फॉर्मेटिव मोड केतिरी आहे। जेकॾहिं जेका जेकी VIF तव्हांजा 5 खां घटि आहिनि त पोइ मसइलो कोन्हे ऐं तव्हां छा कयो, एनालाइज़ कयो सिग्निफिकेंस ऑफ आउटर वेट्स खे इंटरप्रेट करे ऐं तव्हां पंहिंजा रिज़ल्ट्स वठी सघो था। पर जेकॾहिं इन केस उहे 5 खां मथे आहिनि त पोइ मसइलो आहे। उन मसइलो आहे त उहा कोलिनियरिटी आहे, कोलिनियरिटी खे असां ट्रीट कीअं कयूं। 5 खां मथे त कोलिनियरिटी इशू आई आहे, उनखे ट्रीट करण जो हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त नो क्रिटिकल वैल्यू ऑफ कोलिनियरिटी ग्रेटर देन 5, ठीकु आहे। त न आहे कोई बि ऐं उहो त ठीकु आहे, तव्हां अॻिते वधो था, पर क्रिटिकल वैल्यू जेको 5 खां मथे आहे त इन जो मक़सदु इहो आहे त इहो इन में कोलिनियरिटी आहे या इन में हिकिड़े इंडिकेटर खे तव्हां रिमूव करे छॾियो त पोइ छा थींदो, तव्हांजी कोलिनियरिटी उहा ख़तमु थी वेंदी। जेके रिज़ल्ट्स जेके तव्हांखे आउटर वेट्स मिलंदा उहे जेके इनसे अनबाइस बि हूंदा ऐं प्लस में उहे जेके आहिनि उन जी निशानी बि उहा नेगेटिव न हूंदी, पॉजिटिव बहितर उहा उन जी जेका निशानी असुल आहे उहा ई रहंदी। सिग्निफिकेंस रेलेवेंस फॉर्मेटिव जी कीअं चेक कजे, टियों आहे टूल, वो आहे त डस फॉर्मेटिव इंडिकेटर ट्रूली कंट्रीब्यूटिंग टू फॉर्मिंग द कंस्ट्रक्ट। छा ये जेके फॉर्मेटिव इंडिकेटर्स आहिनि, मिसाल तव्हां पर्सनैलिटी जो थी रहिया 5 डायमेंशंस आहिनि, छा ये 5 डायमेंशन उन कंट्रीब्यूट कर रहे हैं उन कंस्ट्रक्ट के फॉर्म के ठाहिण में, इहो आहे सवाल। इन वक़्तु टू आंसर दिस क्वेश्चन, इन सवाल जे जवाब लाइ वी मस्ट टेस्ट द आउटर वेट्स। जेके आउटर वेट्स अचनि था, मिसाल तव्हां मॉडल ही आउटर वेट्स आहिनि जेके नालो बि लिखियल आहे, इहे जेको इन जो जेको वैल्यू आहे उहो 0 खां मथे आहे त ठीकु आहे। इहे कीअं ख़बर पवंदी, असां इहो कंदासीं बूटस्ट्रैपिंग। बूटस्ट्रैपिंग जो हिकिड़ो प्रोसीजर आहे जंहिंमें असां छा कंदा आहियूं, नंढा सैंपल ठाहींदा आहियूं, 5000 सैंपल ठाहींदा आहियूं। उन खां पोइ असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त असांजा इहे जेके वेट्स आहिनि उहे 0 खां मुख़्तलिफ़ आहिनि या न आहिनि। इन खां अलावा इन इंफॉर्मेशन सां गॾोगॾु टी वैल्यूज़ बि असांजा चेक कंदा आहियूं, जेके बि असांखे ॿुधाईंदा आहिनि त वेट्स सिग्निफिकेंस या उन जी अहमियत आहे या न आहे। उन खां पोइ आहे त वेट्स रिप्रेज़ेंट इंडिकेटर्स रेलिवेंट रिलेटिव कंट्रीब्यूशन, यानी हिकिड़ो वेट जेको आहे हिकु इंडिकेटर जी रिलेटिव कंट्रीब्यूशन ॿुधाईंदो आहे। जीअं अॻु में बि चयासीं त हिते ॾिसो था त इंडिकेटर ऐं हर इंडिकेटर जा पंहिंजा वैल्यूज़ आहिनि जेके ॿुधाए रहिया आहिनि त हर हिकु जो कंट्रीब्यूशन केतिरो आहे मॉडल में। हाणे कीअं चेक कबो आहे, यूज़ बूटस्ट्रैपिंग। ऐं प्रॉब्लम छा आहे त एवरेज असांजो आहे 1 डिवाइडेड बाय द नंबर ऑफ द इंडिकेटर्स ऐं उन जो स्क्वायर रूट वठी करे असां उनखे कंदा आहियूं। अच्छा, लोडिंग रिप्रेजेंट इंडिकेटर्स एब्सोल्यूट कंट्रीब्यूशन, ठीकु आहे, अॻु में बि ॻाल्हि आहे that this the information an indicator provides without considering any other indicator, यानी हिकिड़ो इंडिकेटर उहा रिज़ल्ट ॿुधाए थो ॿिए इंडिकेटर खे ज़हन में न रखंदे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं तव्हांजो आहे त आउटर वेट सिग्निफिकेंट टेस्ट, उहो कीअं टेस्ट, उहो सिग्निफिकेंट आहिनि या न, उन कीअं टेस्ट कजे आउटर वेट्स जी, ठीकु आहे। हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो आउटर वेट्स, हिन की जी सिग्निफिकेंस सां चेक कंदासीं। आउटर वेट इज़ अ सिग्निफिकेंट, दैट्स वंडरफुल, गो अहेड, उनखे इंटरप्रेट कयो, रिज़ल्ट कयो ऐं तव्हां पंहिंजो कम खे मुकमल कयो। आउटर वेट सिग्निफिकेंट न आहे त पोइ छा कजे, एनालाइज़ द फॉर्मेटिव इंडिकेटर्स आउटर लोडिंग, उनखे तव्हां आउट लोडिंग खे एनालाइज़ कयो। लेकिन आउट लोडिंग जी जेका उहा 0.5 खां घटि आहे
त पोइ छा कंदासीं असां वटि ॿ सूरत हाल आहिनि लेकिन उहा असांजी सिग्निफिकेंट आहे ठीकु आहे द आउटर लोडिंग जेका 0.5 खां आहे ऐं नॉट सिग्निफिकेंट बि आहे न स्टेटिस्टिकली नॉट सिग्निफिकेंट आहे त असां हुनखे रीड करे छॾियो पर जेकॾहिं उहा आउटलोडिंग घटि आहे ऐं पर उहा सिग्निफिकेंट आहे त पोइ असां हुनखे कंसिडर करे सघूं था रिमोट जे लाइ जेको आहे सो एडवांस लेवल के बी लेवल ते असां करे सघूं था लेकिन दॿी पियो त पोइ बि ठीकु आहे पर जेकॾहिं आउटलोडिंग तव्हांजी 0.5 खां 0.5 जो मक़सदु छा आहे 0.5 जो मक़सदु आहे त उनजो कंट्रीब्यूशन 50% खां मथे आहे तव्हां उनखे रखी सघो था उहो तव्हांजे लाइ बहितर आहे ऐं तंहिंखां पोइ ही किताबु ख़ासि तौर ते ही किताबु ख़ासि तौर ते ही किताबु मूं इनखे हिन पूरी वीडियो खे ठाहिण में इस्तेमालु कयो आहे छो हिन किताब में ॿ चैप्टर हिकिड़ो रिफ्लेक्टिव ते आहे हिकिड़ो फॉर्मेटिव ते आहे टाइम मिले त इहे ॿई पढ़ी वठो त बहितर रहंदो ऐं अहिड़ी किताब तव्हांखे फ्री में खपे तव्हां मूंखे ईमेल कयो त मां तव्हांखे जवाबनि इहो मोकिले सघंदुसि आख़िर में उम्मीद कयां थो वरी बि त तव्हां ही जेको वीडियो में कॉन्सेप्ट्स आहिनि जेके मां प्रोवाइड कयां थी तव्हांखे सम्झ में आया हूंदा लेकिन न बि सम्झ में आया त तव्हां कमेंट कयो मुंहिंजे वीडियो जे हेठां त वरी मां उनखे जवाबु ॾेई करे तव्हांखे उहा सम्झाए वठंदुसि ऐं प्लस ईमेल बि न ईमेल बि तव्हां मूंखे मोकिलियो त मां तव्हांखे ईमेल जे ज़रिए सां मुफ़सिल तरीक़े सां हुन जवाबु ॾेई सघंदुसि ऐं उन खां पोइ आख़िर में तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजो वीडियो खे ॾिठो इनशाला जल्द वरी नई वीडियो में तव्हां सां मुलाक़ात